Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. JUI सरबराह मौलाना फजल रहमान जी जाती उमरा में नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं ॿियनि लीगी अॻवाननि सां मुलाक़ात। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल थियण, शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी तोड़े हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ऐं जलसनि बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। मरियम नवाज़ चयो त परॾेही पॉलिसी जो ख़ात्मो थी चुको आहे। हुकूमत आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल करे कश्मीरियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थी। नायब FIA ऐं पैबरा खे ॿियनि इदारनि जी इस्तेमालु कयो पियो वञे। शहबाज शरीफ़ खे भाउ सां गॾु बीहण सबबि सज़ा ॾिनी पई वञे। मुलाक़ात खां लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे फज़ल रहमान चयो त सियासी माण्हुनि तरफ़ां इदारनि में टकराव वारो तासुर ग़लति आहे। असां आइनी हदुनि में रही कमु करणु घुरूं था, पर ॿिया इदारा बि आइनी हदुनि मां न निकिरनि ऐं इंतिहा ते न वञनि। ॿिनि टिनि जलसनि खां पोइ हुकूमत जी तब्दीली जा आसार पैदा थी वेंदा। हुकूमत जे ताबूत में आख़िरी कोको लॻण वारो आहे। फज़ल रहमान चयो त असां गद्दारी जे केसिस खे लेखींदा ई न आहियूं। गद्दार त उहे आहिनि जिन धांधली कई ऐं अवाम मथां मढ़ियल रहिया। असांखे थधे दिलि सां सोचणो पवंदो त मुल्क खे कहिड़ी तरफ़ वठी हलणो आहे। इदारों से तसादुम का कोई तस्वुर नहीं है। हम इदारों के इस्तेहकाम के कायल हैं। आइन के तहत दिए हुए दायरे कार के तहत अपने किरदार को महदूद करने की बात करते हैं। अगर कोई इदारा अपने हदूद से तजावुज़ करता है और मुल्क की सियासत पर असरअंदाज होता है, किसने गद्दारी का केस किया है? जो खुद गद्दार हैं, जिनके खिलाफ गद्दारी के फैसले हो चुके हैं। जब आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म के खिलाफ गद्दारी का केस आप करेंगे, उसका क्या मैसेज जाएगा? गद्दार वो हैं जो अवाम के मैंडेट के बगैर कौम पर मुसल्लत हैं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण जो ऐलान कंदे चयो आहे त ॿुधायो वञे त हुबुल वतन जो सर्टिफिकेट किथां मिलंदो आहे त जीअं आऊं बि सर्टिफिकेट वठण लाइ अप्लाई करे सघां। गद्दार ऐं इंडियन एजेंट्स कोठण वारा वज़ीर ग़ाइब थी विया। हुकूमती वज़ीर पहिरीं गद्दारी जा सर्टिफिकेट्स विरहाईंदा रहिया, हाणे वरी चवनि था त केस जे बारे में ख़बर ई नाहे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज गिल चयो त एहतसाब खां बचण लाइ नवाज़ लीग जा टेक्साट पुराणा आहिनि। करप्शन जो पुछो वञे त जारी दरबारी पंहिंजे आकाउं जे दिफ़ा में निकिरी पवंदा आहिनि। नवाज़ लीग वारा पंहिंजे दौर जे नाहिलनि जो ज़िम्मेवार हुकूमत खे करार ॾींदा आहिनि। कॾहिं वरी बीमारियुनि जो बहानो करे परॾेही फ़रार थी वेंदा आहिनि। अंदरूनी तौरु NRO हासिल करण जी भरपूर कोशिश कंदा आहिनि ऐं नाकामियुनि जी सूरत में इदारनि मथां कावड़जी पवंदा आहिनि। नवाज़ शरीफ़ महीने अंदर पेश न थिए त खेसि इश्तिहारी करार ॾिनो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ जी तलबी जो इश्तिहार अख़बारुनि में शाया कराइण ऐं अटॉर्नी जनरल खे इश्तिहार जी रक़म जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। नायब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ जो इश्तिहार जारी करण सां गॾु ढोल वॼाए ऐं लाउड स्पीकर ज़रिए बि संदसि तलबी जो ऐलान कयो वेंदो। जस्टिस आमिर फारूक चयो त इश्तिहार जा पैसा जमा कराइण बैदि इश्तिहार जारी कयो वञे। नवाज़ शरीफ़ जे गिरफ़्तारी वारंट जी तामील वारे मामले ते लंडन में मौजूदु पाकिस्तानी हाई कमीशन जे ऑफिसर्स इस्लामाबाद हाई कोर्ट में बयान जमा कराए छॾियो। लिखत में जमा करायल बयान में पाकिस्तानी हाई कमिश्नर जे फर्स्ट सेक्रेटरी दिलदार अबड़ो ऐं कौंसलर अताशी राव अब्दुल हनान चयो आहे त नवाज़ शरीफ़ जे पुट जे सेक्रेटरी वकार अहमद फ़ोन करे वारंट्स जी तामील ते ॻाल्हायो ऐं चयो त हू वारंट्स वसूल कंदो। उनखां पोइ वकार अहमद कौंसलर अताशी राव अब्दुल हनान सां ॻाल्हाए वारंट वसूल करण खां माज़रत करे छॾी। 17 सेप्टेम्बर ते शाम जो वारंट्स जी तामील लाइ वियासीं त नवाज़ शरीफ़ जे ज़ाती मुलाज़िम मोहम्मद याकूब वसूली खां इनकार करे छॾियो, जंहिं सबबि वारंट जे हथ तामील न थी सघी। ॿुधणी दौरान परॾेही खाते तरफ़ां वारंट जी वसूली ऐं लंडन में पाकिस्तानी हाई कमीशन तरफ़ां डिस्पैच रजिस्टर जो रिकॉर्ड बि पेश। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि लीगी अॻवाननि ते बग़ावत जे केस वारो मामिलो। अॻूणो गवर्नर मोहम्मद ज़ुबैर ऐं लीगी अॻवान अताउल्ला तारड़ गिरफ़्तारी पेश करण लाइ थाणे ते पहुता। मोहम्मद ज़ुबैर जो चवणु आहे त असांजे पहुचण खां अॻु जांच ऑफिसर ई गुम थी वियो। अताउल्ला तारड़ चयो आहे त हीउ वाहिद केस आहे जंहिं में इंचार्ज इन्वेस्टिगेशन जी फ़ोन बंदि आहे। फ़रियादी 2 ॾींहनि खां गुम आहे। गिरफ़्तारी नथी ठहे त केस ख़ारिज करे छॾियो। वफ़ाक़ी सरकार धाबे जी इकोनॉमिक ज़ोन समेत 3 नवां इकोनॉमिक ज़ोन्स क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जे इजलास में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत 4 वॾनि वज़ीरनि शिरकत कई। 3 नवनि इकोनॉमिक ज़ोन्स जी मंज़ूरी बाद मुल्क में इकोनॉमिक ज़ोन्स जो अंक 20 थी वियो। चीन पाकिस्तान ड्राइव एंड लाहौर ज़ोन जी बि मंज़ूरी।
धरती धड़नि जे सख़्त रद्दमल खां पोइ सिंध सरकार ॾिंगी ऐं मुंडाड़ ॿेट ते शहर अॾण लाइ वफ़ाक़ खे जारी कयल NOC वापसि वठी छॾी। सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन तरफ़ां NOC रद्द करण लाइ वफ़ाक़ी सरकार ॾांहुं उमाणल नए लेटर में आइलैंड अथॉरिटी वारो ऑर्डिनेंस गैर आइनी ऐं सूबाई ख़ुदमुख़्तियारी में मुदाख़लत करार। नए लेटर में सिंध सरकार चयो आहे त असां नेक नियती सां ॿेटनि ते शहर ॾियण लाइ वफ़ाक़ी सरकार खे गुज़ारिश कई हुई। वफ़ाक़ी सरकार गैर आइनी तौरु आइलैंड अथॉरिटी जो ऑर्डिनेंस जारी कयो ऐं ॿेट फैलाइण जी कोशिश कई। उन सां गॾोगॾु सूबाई हदुनि सां महत्व चुरान कई वई आहे। सिंध सरकार पंहिंजे लेटर में ऑर्डिनेंस वापसि वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त गैर आइनी ऐं बदनियती ते ॿधल क़दमनि सबबि सिंध काबीना फ़ैसिलो कयो त ॿेटनि जी तरक़ी लाइ हाणे वफ़ाक़ी हुकूमत सां के बि ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। छॼ लाइ ते वफ़ाक़ी सरकार ॾांहुं उमाणल लेटर खे बेअसर सम्झो वञे। पीपल्स पार्टी अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ क़ौमी असम्बली सेक्रेटेरिएट में ठराव जमा कराए छॾियो। ऑर्डिनेंस बिल्कुल गैर आइनी चीज़ नहीं है, ये एक आइनी इंस्ट्रूमेंट है जो कि आप इस्तेमाल कर सकते हैं। तो ये कहना कि पार्लियामेंट का तौहीन है, ये दोबारा ख्याल जाती है मेरे भाई। टेक्निकल रीजंस हैं वो अली जैदी ने बयान कर दी हैं। आपको खुश होना चाहिए बिकॉज इसमें आपके लिए इकोनॉमिक अपॉर्चुनिटीज़ खुलेंगी। ये कोई इमरान खान या पाकिस्तान तहरीक इंसाफ तो अपने लिए तो नहीं कर रही, ये तो सिंध की आवाम के लिए, यहीं की इंडस्ट्री चलेगी, यहीं पे कारोबार चलेगा, यहीं के लोगों को रोजगार मिलेगा। तो इसमें बुराई क्या है? आप NOC उन्होंने दिया हुआ था जिन चीज़ों का, उसी से वो इनकार कर रहे हैं। तो देखें, ये पीपल्स पार्टी का ये वतीरा रहा है, अभी इसको भी सियासत बना रहे हैं। सिंध जे ॿेटनि ते तरक़ी लाइ मनसूबा आणण में कहिड़ी ख़राब ॻाल्हि आहे? ऑर्डिनेंस मुकमल तौरु आइनी आहे जंहिंखे इस्तेमालु करे सघिजे थो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी NOC ॾियण बाद फिरी वई। इहा PP जी आदत आहे जो हर मामले खे सियासी इशू बणाईंदी आहे। हिन भेरे बि ईअं कयो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत को बि गैर आइनी कमु नथी करे सघे। कराची में मसाले काइं ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज़ चयो त सिंध हुकूमत न पाण कमु करे थी ऐं न ई ॿियनि खे कमु करणु थी ॾे। ॿेटनि ते तरक़ी सां मक़ामी माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। हर मनसूबे में को न को माण्हू मुतासिर थींदो आहे। ॿेटनि ते तरक़ी सां मक़ामी माण्हू मुतासिर थींदा त खेनि मुआवज़ो ऐं हिसेदारी ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ ॾींहुं करप्शन लिकाइण लाइ जलसा करे रहियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान अपोज़िशन जे दॿाअ में अची का बि रिआयत न ॾींदो। नया भत्ता गिरफ़्तार थियल हाला जे अॻूणे तालिक़ नाज़ीम मख़दूम जलीलुज़्ज़मान पिली बारगेन करे वरिती। हैदराबाद जे एहतसाब अदालत में नैब तरफ़ां जमा करायल रिपोर्ट में मख़दूम जलीलुज़्ज़मान तरफ़ां पिली बारगेन ज़रिए 1.5 करोड़ रुपया वापसि करण जो इंकशाफ। अदालत पिली बारगेन करण ते मख़दूम जलीलुज़्ज़मान खे आज़ादु करण जो हुकुम ॾींदे खेसि 10 सालनि लाइ नाहिल करार ॾेई छॾियो। अदालती हुकुम बाद नैब मख़दूम जलील खे आज़ादु करे छॾियो। नैब हाला जे अॻूणे तालिक़ नाज़ीम मख़दूम जलीलुज़्ज़मान खे कुझु ॾींहं अॻु करप्शन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो हो। नैब जो डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मलीर जी ऑफिस ते छापो चेयरमैन म्यूनिसिपल कमिश्नर ऐं इंजीनियरिंग ब्रांचिस जो रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। नैब इन खां अॻु DMC मलीर जी ऑफिस ते छापो हणी रिकॉर्ड तहवील में वरितो हो। वरी अॻु गिरफ़्तार थियल DMC मलीर जा अॻूणा म्यूनिसिपल कमिश्नर्स मंसूर अब्बासी ऐं रहमतुल्लाह शेख रिमांड ते नैब हवाले थियल आहिनि। इस्लाम जी सरबलंदी लाइ अज़ीम क़ुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जो सुभाणे चालीहो मल्हायो वेंदो। सिंध समेत सॼे मुल्क में मातमी जुलूसनि जी रूट ऐं ॿियनि हसास हंधनि ते सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। कराची में रेंजर्स मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ्लैग मार्च कयो। पुलिस ऐं रेंजर्स पारां स्पेशल स्नैप चेकिंग जो सिलसिलो बि जारी। करबला जे शहीदनि जे चालीहे जे मौक़े ते सुभाणे सॼी सिंध में तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान। तालीम खाते मूजिबि स्टेयरिंग कमेटी जे फ़ैसिले तहत तदरीसी अमल बंदि रहंदो, जॾहिं त तालीम खाते जूं ऑफिसिस खुलियल रहंदियूं। सिंध में 7000 टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ जी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन न हुजण जो इंकशाफ। तालीम खाते जे डेटा सेंटर अख़्तियारनि पारां मुलाज़िमनि जी सर्वे कराइण जो फ़ैसिलो। TEOs ऐं DEOs खां रिकॉर्ड तलब। सूमर खां सर्वे टीम्स लाॻापियल तालकुना उमानी वेंदियूं। कराची जे महरान टाउन में मददगार पुलिस हथां पोरियत जे क़त्ल वारे वाक़े जी जांच लाइ
एसपी लानी जी सरबराही में कमेटी क़ाइम। पोरियत ते सिधी फायरिंग करण तां गिरफ़्तार थियल 6 पुलिस एहलकारनि पंहिंजा हथियार फोरेंसिक टेस्ट लाइ जमा कराए छॾिया। वाक़े बारे हंध वटां हथ आयल 3 खोल बि फोरेंसिक टेस्ट लाइ लेबोरेटरी मञिया विया। फायरिंग में मार्शिबल पोरियत अताउल्ला जे भाउ सनाउल्ला पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो। फरियादी मौक़े इख़्तियार कयो आहे त पुरलूट जे वाक़े ते 15 खे इतला ॾिनो वियो त एहलकारनि हथियार बंदनि पोयां वञण बदिरां असां ते ई फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हिकु पोरियत मारिजी वियो ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। FIA में मूं केस दाख़िल करायो हो मंसूर हैदर बुरेरो ऐं वकार विगियो ऐं 2 औरतूं आयूं आहिनि जे मुंहिंजे नाले सां फेक आईडियूं ठाहियूं हुयूं। अॼु 12 ॾींहं आहे, लेकिन अञा ताईं जेके बाअसर जवाबदार मंसूर हैदर बुरेरो वकार विगियो ऐं उहे 2 औरतूं अञा ताईं अरेस्ट कोन थी सघिया आहिनि ऐं कंटिन्यूअसली मूंखे डिफरेंट नंबर्स तां कॉल्स अची रहियूं आहिनि त तूं केस तां हट कर, अदरवाइज़ असां तव्हांजी सॼी फैमिली खे मारे छॾींदासीं, तव्हांजो सॼो नस्ल खे तबाह करे छॾींदासीं। लम्स जी शागिर्द यानी डॉक्टर सुंबुल मेमन के हिरासा करण वारे केस में नामज़द जवाबदार पकड़ में न आया। FIA जवाबदार मंसूर हैदर बुरेरो ऐं वकार विगियो सूदो 2 औरतुनि खे गिरफ़्तार न करे सघी। सुंबुल मेमन चयो आहे त जवाबदार धुर केस तां हथ खणण लाइ जानी नुक़सान पहुचाइण जी धमकी ॾेई रही आहे। यूनिवर्सिटी में पाण खे महफ़ूज़ सम्झां थी, पर जाम शुरू खां बदी मींदे ख़ौफ़ थी रहियो आहे। सुंबुल तरफ़ां जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो। फैज़गंज वेझो गुज़िरियल ॾींहुं पीरसन जो गलो कपियल लाश हथ अचण बाद क़त्ल जे शक में दौड़वासी औरत आबिदा मलिक गिरफ़्तार। पुलिस मूजिब हाजी इसहाक राजपर जे क़त्ल बाद फ़ोन ट्रेस करे औरत खे हिरासत में वरितो वियो। संदसि निशानदही ते हिकु वधीक जवाबदार मजीद आराई खे गिरफ़्तार कयो वियो। ॿिन्ही जवाबदारनि खां पुछागाछ जारी। दांती जे कच्छ में धाड़ेलनि जे 2 टोलनि में खूनी झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ॻोठ अलाहाबाद शहर में धाड़ेल सुल्तू शहर ऐं संदसि मुख़ालिफ़ गुडो शहर जे टोले विच में झेड़ो थियो। इतला बावजूदि पुलिस हरकत में न अची सघी। इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़। नवाब शाह जी क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी में स्पोर्ट्स जे डायरेक्टर ऐं डिप्टी डायरेक्टर विच में झेड़ो। डायरेक्टर अब्दुल हमीद पीरज़ादो थाणे ते पहुची डिप्टी डायरेक्टर बदर मेमन ख़िलाफ़ क़ातिलाने हमले जी NC दाख़िल कराए छॾी। अब्दुल हमीद पीरज़ादो इल्ज़ाम हयो आहे त यूनिवर्सिटी में नर्सरी जा बूटा कुंजनि सूदो चोरी थियण जी जांच कई त डिप्टी डायरेक्टर मुलविस निकितो। हुन वरी मूं ते बूटा चोरी करण जो इल्ज़ाम हणियो। बदर मेमन स्पोर्ट्स खाते में बि करप्शन कई। यूनिवर्सिटी जे चीफ सिक्योरिटी ऑफिसर ॿुधायो आहे त बदर मेमन बूटनि जी चोरी जी शिकायत कई हुई, पर ॿिन्ही ऑफिसर्स में ज़ाती रंजिशूं वधीक आहिनि। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसनि सबब 7 ॼणा अजल जो शिकार। कश्मीर वेझो दोले चेक पोस्ट वटि अफ़सोसनाक रोड हादसो। कार 2 मोटरसाइकिलनि में टक्कर के नतीजे में 2 औरतुनि समेत 4 ॼणा हयाती में न वेठा। फौतन में शौकत मुस्मात जतली, मुस्मात कासिर ऐं नीगरी ज़ुलेखा शामिल। कराची जी बलोच पुल ते खौफनाक हादसे में 4 ॼणा ज़ख़्मी। तेज़ रफ़्तार डंपर ड्राइवर के कंट्रोल में निकरण बाद गाॾियुनि मथां किरी पियो। मचरल माण्हुनि ड्राइवर के तशद्दुद बाद पुलिस हवाले करे छॾियो। मेरवा गुरचाणी लॻ मोटरसाइकिल में टक्कर के नतीजे में मिरपुरख़ास वारसी अर्जुन दास नेगवार फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। घारो भरसां ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर, पीरसन अब्दुल रहमान जोखियो फौत। नूरियाबाद भरसां मोटरवे ते वाटर टैंकर कल्टी थियण सबब ड्राइवर फौत। वापडा के इम्कानी निजकारी खिलाफ मुलाजिम यूनियन सरापा एहतजाज बणियल। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हैड्रो यूनियन के सॾे ते मुलाज़िमनि तरफ़ां रैलियूं ऐं मुज़ाहिरा। मुलाज़िमनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार पोरियत दुश्मन पॉलिसी ते हलंदे वापडा के खानगाइण जा सामा करे रही आहे। अहिड़े अमल सां वापडा मुलाज़िमनि जो इस्तेसाल थींदो ऐं केतिरनि मुलाज़िमनि जे घरनि जा चुल्हा थधा थी वेंदा। मुलाज़िमनि तरफ़ां वापडा जे निजकारी जी सूरत में सॼे मुल्क अंदरि तहरीक हलाइण जो चिताव। पंजाब के शहर कसूर में नींगरी से जिनसी जाती केस जो मुख्य जवाबदार वकील के चैम्बर में कत्ल। मुतासिर नींगरी के चाचे यासीन जवाबदार असलम की गोलियों हणी मौत की निंड सुमारे छो। जवाबदार यासीन जो चवण है तो वाक़े जो केस 23 सेप्टेम्बर से दाख़िल कराया गयो। पुलिस जो रवैयो ख़राब होने करे इंसाफ की उम्मीद न हुई, तंहिं करे जवाबदार के कत्ल करे छो।
ऐं मुल्क में सोन जा अघ घटण लॻा। 300 रुपया लाॻपात सोन जो फ़ी तोलो 1,13,000 रुपया थी वियो। 10 ग्राम सोन जो नओं अघु 96,880 रुपया मुक़ररु। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलेकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन समारे बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। तव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।